Nielsen, दोस्त जावेद अहमद हाजी मुफ्ती साहब खालिद पुराणो असांजो मरम अब्दुल खां वठी करे कामरेडी रूप में सैद राशिद साहब सां गॾु हूंदा हुआसीं वॾनि वॾनि मिलाकनि में बि हूंदा हुआसीं नगड़ा गुलनि जहिड़ा ॿार सभिनी खे अस्सलाम वालेकुम यार चवंदा त जंहिंजे दिलि में मन में जेका मुहबत हूंदी आहे उहा हुनखे मजबूर कंदी आहे कंहिं न कंहिं साॻे सां कंहिं न कंहिं वांदे सां मोहबतूं क़िस्म जूं हूंदियूं आहिनि कंहिंखे पंहिंजी मोहबत पंहिंजे बचनि सां हूंदी आहे कंहिंखे मोहबत पंहिंजे मुख़्तलिफ़ ख़्यालनि सां हूंदी आहे कंहिंजी मोहबत त वरी अहिड़ी हूंदी आहे जो उहो सिर्फ़ु उहा वक़्तु ज़ाया करे पंहिंजो पाण खे तबाह करे छॾींदा आहिनि पर मूं अॼु हिन मेड़ में कुझु शयूं ॾिठियूं बि आहिनि ऐं ॿुधियूं बि आहिनि परखियूं आहिनि त अञा कीअं आहिनि कुल काबू सिंध धरतीअ ते जेके आछो गुलनि जा माण्हू अञा मुरकंदा रहनि पिया ख़ामोशी का बि कान्हे का गुल जे झोंके में पंखड़ियूं ज़रूरु किरंदियूं आहिनि पर मुखड़ी बि मुरकंदी आहे हिन कोठे जी सूरत में जेकॾहिं मां उन मिसाल खे जेकॾहिं हिकु ॿूटे सां मिसाल ॾियां त जंहिं जनम वरितो ऐं उन जेके गुल कढिया ऐं उन्हनि गुलनि मां जेकॾहिं मुरखड़ियूं हलंदियूं वयूं तयारु थींदियूं वयूं उन्हनि तयारु थींदड़ मुर्खी मां उन मुखड़ीअ मां जेकॾहिं मुशाबत भाउ रसूल बख़्श खे ॾियां त इन में घटिताई कान्हे चवंदा आहिनि त मर्द मर्दा की न की रहंदा की न मकान में इहा ज़िंदगी जी ख़ुशनूदी आहे मूं तव्हांखे पहिरें बि इहा ॿुधाए त मुहबत तॾहिं चइबी आहे जंहिं मुहबत खे वंडे विराइजे मुहबत रखे रुॻो खीसे में मुहबत रखे रुॻो सीने में ऐं चई छॾिजे त मुंहिंजी मुहबत ख़ालिद सां आहे मुंहिंजी मुहबत मूंखां थोरो या मिसिंग थी वई भाउ ख़लीक जी उनखे बि नाले गॾियां थो त असां हिन प्यारनि खे जेकॾहिं विसारे ऐं पाण खे उत्तम सम्झूं त इहा असांजी कमज़ोरी आहे हीअ साईं रसूल बख़्श तव्हां वटि असां वटि सची ॻाल्हि अथव अणमुल मुल रखंदड़ न पर मां चवंदो अणमुल छो त मोती वरी बि मुल ते वठी सघिजे थो मां त हिनखे मोतियुनि खां वधीक सम्झंदो आहियां लिखण जे लिहाज़ खां जेकर चवंदो त मुंहिंजो गुमनाम ॾाॾा साईं बि अब्दुरहमान खता जेको हज़रत मूसा जी ॿोली ॻाल्हाईंदो उन जी लाइब्रेरी मूं साईं खे ॿुधायो जेके थी साईं बावल वारा सुञाणींदा हूंदा अब्दुरहमान खता जेको मोहम्मद इस्माइल उर्साणी उन सां गॾु लेक्चर कयो हो ऐं मिठियाणी में जेको आहे सो एलिमेंट्री कॉलेज में साईं रहिया ऐं हींअर हुनजी लाइब्रेरी जेके आहे सो सूहा में आहे लेट नगर तव्हां ॾिसंदो त ॾहनि माण्हुनि जी खोट कान्हे का पर जसुल आहिनि इहे माण्हू जेके सना भाउ मसत पर मां त सची तुंहिंजी साईं ईअं चवंदो आहे जॾहिं वित बि न आहे सत बि न आहे पर लोच अथसि इन लोच खे सलाम कजे त चवंदा कोन महबत पाए मन में रंढा रुड़िया जन तन जो सराफन अणकोरी अघायो हीअ जेका शइ हिन कई आहे इहा तव्हां असांजे अॻियां हिकिड़ी रस्ते में जियां कई आहे मां त सची हिन महफ़िल में बराबरि नंढी सूरत में छो त तव्हां सभु मूंखां वॾा आहियो पर मां हिकु शइ ज़रूरु चवंदुसि त हेॾी साञाइश 58 सालनि जी जेकॾहिं तव्हां सालगिरह कयो था त मुकमिल 6 खां वठी पर पिरामीअ खां वठी ॿारनि खे विहारे पिंडाल जो ख़र्चु का ॻाल्हि कान्हे ॿिए दफ़े कयो पिंडाल जो ख़र्चु मां ॾींदुसि सभिनी खे गॾु करे इहा जेकॾहिं उत्साह पैदा करायो ऐं इहा ॿारनि खे साझ ॾियो त हिन स्कूल जा उस्ताद केरु हा कीअं हा अॼु तइलीम कीअं ई पहिरीं तइलीम कीअं ई इहे खे जेकॾहिं वज़ाहत ॾेई छॾिजे त हिननि ॿारनि खां तव्हां ॿिए दफ़े लिटरेचर करायो त जेको तव्हां महफ़िल में पढ़ियो जेको तव्हांखे हिन मजलिस में ॿुधायो इहो सुभाणे तव्हां मज़मून जी सूरत में करे अचो लिखणु ईअं ई शुरू थींदो आहे लिखणु ईअं ई शुरू थींदो आहे मां 80 ॿार जेकॾहिं एपी में कया उन्हनि जो जेके साईं मीरसन वारनि खे चेयरमैन आहे पाण साईं मखदूम खे ख़बर अथव हिन जा बचड़ा असां वटि पढ़िया आहिनि 80 ॿार मोरो टाउन में मूं एपी में कया उन मां 2100 ॿार करे पोइ मां प्रमोशन वरितो पर जॾहिं मेन हाई स्कूल जेको थियो उन में जावेद खे ख़बर आहे त मूं मैगज़ीन पाण लिखी मोरो